कई आहे। बेजारानी घराणे कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आहे। बेजारानी घराणे कॾहिं कंहिंसां बेवफ़ाई न कई आहे। बेजारानी घराणे कॾहिं कंहिंखे धोखो न ॾिनो आहे। असांजी सियासत सचाई ते आहे, असांजी ज़िंदगी सचाई ते आहे। न मुंहिंजे ॾाॾे कूड़ ॻाल्हायो, न मुंहिंजे पीउ कूड़ ॻाल्हायो, न मुंहिंजे भाउ कूड़ ॻाल्हायो, न मां कूड़ ॻाल्हायो, ऐं न मुंहिंजे 7 पीढ़ियुनि ताईं कोई इंशाअल्लाह कूड़ ॻाल्हाईंदो। असां कूड़े ते लानत विझण वारा आहियूं। असां मौला आहियूं, हैदरी आहियूं, असां कूड़नि ते लानत करण वारा आहियूं। मरहूम मक़फूर मीर साहब मीर हज़ार खान बिजाण जी तारीख़ साल शख़्सियत के 1 फरवरी चौथी वरसी के मौके ते सलाम पेश कजे थो। पारा मुखी नानक राम गोदामी एसोसिएशन हिंदू पंचायत करमपुर। ताबीर है जिसकी हसरत हम, ऐ हम नफसो हो खा गए हम, ढूंढोगे अगर मुल्कों मिल